8 मार्च वारी जेका रिवायत हाणे ॾींहों ॾींहुं सघारी पई थिए, जेतोणीकि इहो ॾींहुं पूरी दुनिया में मल्हाइबो आहे, पर सिंध में ऐं पूरे मुल्क में जेका हीअ रिवायत आहे इहा तमामु शानदार आहे, इहा तरक़ी पसंदि आहे। असांजे ख़्वाबनि जे समाज जे लाइ पंध जी शिकिल आहे हिकिड़ी। इन करे जंहिं समाज में हीअ अदु आबादी ग़ुलाम हूंदी, महकूम ऐं मोहताज हूंदी, उहो कहिड़ो समाज हूंदो? त इन करे असां उनखे ओन था कयूं। असांजी मार्च आहे ऐं इनखे कॾहिं न सम्झे त इहा फ़क़ति मायुनि जी मार्च आहे। इहा मायुनि सां गॾोगॾु मर्दनि जे निजात जी मार्च बि आहे। जेकॾहिं कंहिं समाज जे अंदरि को मज़लूम तबिको या मज़लूम हिसो आबादी जो लिबरेट थिए थो, त इहो ॿियनि हिसनि जी बि आज़ादी आहे। त असांजे लाइ इहो ॾींहुं फ़ख़्र जो आहे, हुन में हूंदासूं, हमेशह हूंदा आहियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में सिंध जे समूरनि रोशन ख़्याल माण्हुनि खे इन जो सोचणु खपे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।